मुझे सोने सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस जारी हुई। उवा महफिल बेकार महफिल हुंदी जे महफिल में मुझो सोनो हबीब जो चंद्र हुजे ऐं असहाबे सतारन जे मिसल मौजूद हुजन। बेटाई भी रूह दाह कही चारी चंगा चौधार होया हेकंदार हबीब सी। महबूब जी महफिल जारी हुई, गुफ्तगू हली रही हुई त सामो वेठल असहाबिन मां हिकड़ो असहाबी खुदा जे खौफ में रुनो। छा उन महफिल में एक असहाबी खुदा जे खौफ में रुनो। मुझा आका फरमायो मुझे आका फरमायो ए बिलाल वन मदीने जे गलियों कोचिन में ऐलान करे अच। ए बिलाल मदीने जे मज़ाफात में पहाड़ी जे बस्तियुन में ऐलान करे अच त अज ही मर्द खुदा जे खौफ में रुनो आहे। अज हिन के त रब बख्शे छॾियो आहे, पर अज जेको हिन जे चेहरे जी ज़ियारत कंदो उन तां बि दोज़ख जूं बाहियूं माफ़ थी वेंदियूं।